शाब्द लतीफ़ भेटाई चवे थो त जबलन मंझि झूपड़ा से झोला कीअं झलन जिन जी उम्मीद अल्लाह मां से पत्थरन मंझि पलन से सदाई खिलन जिन उम्मीद न लाथी अल्लाह मां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे ठीकु हूंदो। अॼु जेको आहे हींअर जेको आहे कपिड़ा इस्त्री थी करियां। कल्ह जेके आहिनि मूं कपिड़ा जेके हुआ धोता हुआ ऐं हींअर जेको आहे इस्त्री बि करियां ऐं ॾींहं जा जेके आहिनि हींअर 1:30 पियो थिए ऐं गर्मियूं तमामु इलाही आहे छो त लाइट जो मसइलो हूंदो आहे त लाइट हूंदी कान्हे का हिन वजह सां जेको आहे हींअर इस्त्री बि करां, वरी ट्यूशन जा ॿार बि ईंदा, हिन वजह सां टाइम मिलंदो न आहे त हिन करे जेको आहे हींअर कपिड़ा इस्त्री बि करियां। ऐं मुंहिंजी अम्मी जेका आहे हींअर रिली बि ठाही, ॾिसो सिंधी रिली। ऐं हर घर में जेके सिंधी जेके मिडिल क्लास जेके हूंदियूं आहिनि उहे त पाण ई जेके आहिनि सिलाई कढ़ाई कंदियूं आहिनि त हीअ ॾिसो हीअ जेका आहिनि मुंहिंजी अम्मी हीअ रिली बि ठाहे। तव्हां कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ जेका आहिनि कीअं तव्हांखे लॻी ऐं सुठी आहे या न। कपिड़ा जो जेके आहिनि मूं इस्त्री कया आहिनि पर लाइट जेका आहिनि वई हली आहे, अञा इलाही जेके आहिनि कपिड़ा रहिजनि था, तंहिं करे लाइट ईंदी त वरी जेके आहिनि कपिड़ा वरी जेके आहिनि इस्त्री कंदसि, छो त लाइट जेको आहे न हले ई कान थी, घटि थी हले लाइट, सो हिन वजह सां जेको आहे थिए थो। ऐं हीअ जेका आहे असांजी जेका आहे गेट आहे ॿिली ऐं हिन जी जेका आहे न तबियत हींअर सही कान्हे का। हिन खे जेके आहिनि उल्टियूं थियूं हुयूं त उल्टियूं त बंदि थी वियूं आहिनि पर खाए पी नथी, छो त उल्टियूं बि जेके आहिनि असां यूट्यूब मां ॾिसी पोइ जेके आहिनि दवा जेका आहिनि उहा विधी हुई उल्टी जी, हिन वजह सां जेके हिनखे उल्टियूं त बीह वियूं आहिनि, छो त नंढनि शहरनि में त तव्हांखे ख़बर आहे जेके आहिनि गेट जा जेके डॉक्टर वग़ैरह हूंदा आहिनि उहे न हूंदा आहिनि, उहे कराची में हूंदा आहिनि त असां अफोर्ड एतिरो नथा करे सघूं, तंहिं करे हिन जी जेका आहे न तबियत बि अञा बि सही न आहे। ORS त असां ॾियूंसि पिया, ॿार अञा ट्यूशन ते जेको आहे न उहो सभु जेके आहिनि वञी चुका आहिनि। हींअर जेके आहिनि ऐं कालीन जेका आहे उहा वेढ़ा पई ऐं हिन खे जेको आहे कालीन जेका आहे अंदरि वेढ़े रखंदसि। हींअर राति जा जेके 6:30 थी विया आहिनि। ॿार जेके आहिनि 2:30 बजे ईंदा आहिनि, तंहिं करे इलाही टाइम थियो वञे छो त ॿारनि खे सबक़ यादि न हूंदो आहे, हिन वजह सां जेको आहे लेट थी वेंदी आहे।